ॾखण भरिसां वासिल बस स्टॉप वटि अणॼातल हथियारबंद पुलिस एहलकार गुलाम नबी उन्नड़ खां मोटरसाइकिल फुर करे फरार थी विया। वाक़े जो केस दाख़िल। दरिया खान मरी में डीसी नौशेरो फिरोज जे हुकुम ते एसडीओ इरिगेशन ऐं एसएचओ इनक्रोचमेंट इस्माइल ज़रदारी जी अॻवानी में नुसरत कैनाल ते ठहंदड़ गैर कानूनी अॾावतूं डाहे पट कयूं वयूं। मुतासिरनि जो एहतजाज। जमाल शाह भरिसां ॻोठ हैदर खोसो वासण जमीला खोसो मुड़ुस जे ज़ुल्मनि खां तंग थी रोहिड़ी कैनाल में टपो ॾेई आपघात जी कोशिश कई। वाक़े ते मौजूद एरिगेशन अमलदारनि संदसि जान बचाए वरिती। आपघात कंदड़ औरत जो चवणु आहे त संदसि मुड़ुस ऐं सहुरो तशद्दुद करे मारणु चाहिनि था। खेसि तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। खींजो वेझो ॻोठ हाजी ख़ुदा बख़्श महर में मोटरसाइकिल स्लिप थियण सबबि 20 वरियनि जो नौजवान अब्दुल्ला महर मौक़े ते फ़ौत थी वियो। खैरपुर नाथन शाह में वेगन भाइरनि जे ज़ुल्मनि ऐं ज़रई ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ शहबाज कॉलोनी वासी ॿिनि भाइरनि एहतजाज कंदे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। रोहिड़ी में पाणी जे हथरादू कोर्ट ख़िलाफ़ पुछड़ीअ जे आबादगारनि एहतजाजी मुज़ाहिरो करे आबपाशी अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। फौरी तौर पाणी ॾियण जो मुतालबो। टंडो मोहम्मद खान जे ॻोठ अली मोहम्मद अवाण जे रवासिन बासर जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। वाही पांधी में सिंधी अदबी संगत पारां कराची में सिंधी वसदुनि खे ड्राहिण ऐं सिंध में धारनि जी आबादकारी ख़िलाफ़ गोरख चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो।